हाज़िर आहियां मुमताज़ बुखारी। अॼु पाण ॻाल्हि ॿोल कंदासूं लोक अदब ते। छो त लोक अदब हिकु अहिड़ो अदब आहे जेको पाण ईअं चई सघूं था त जेको अॼु दुनिया में अदब तख़लीक़ थिए थो उन जो बुनियादु लोक अदब आहे। छो त हीउ सभ खां आगाटो आहे, इंसानी ज़िंदगी जे इर्तिक़ा सां हिन जो वास्तो आहे। ऐं उन खां सवाइ हीउ अदब इंसान जी सुञाणप, इंसान जे अंदरि जे जेके राज़नि ऐं ॻुझनि खे पंहिंजे ज़बानी अंदाज़ में अॻिते वधायो आहे, त उहो सिर्फ़ु हीउ अदब आहे जेको सभ खां पुराणो सम्झो वेंदो आहे ऐं जंहिंजी क़दामत तइ करणु तमामु ॾुखियो चई सघिजे थो। पर एतिरो ज़रूरु चई सघिजे थो त जेको जंहिं सुठी फॉर्मेशन में हीउ मौजूदु आहे उन जो इर्तिक़ा तहज़ीबुनि जे इर्तिक़ा सां गॾु थियो आहे, जेको ज़बानी हवाले सां असांखे मिले थो त जीअं जीअं तहज़ीबुनि ॾे इंसान तरक़ी कई आहे, इंसान वधणु शुरू कयो आहे, हिकिड़ी तहज़ीब खे उन्हनि जनमु ॾियणु शुरू कयो आहे, त उनखां अॻु में उन्हनि जो ज़बानी अदब रहियो आहे। तहज़ीबुनि दौरान बि इहो अदब ज़बानी अदब रहियो आहे। लोक अदब ज़बानी अदब आहे जेको पीढ़ियुनि खां सीननि वसीले ज़बानी तौर ते मुंतक़िल थींदो रहियो आहे। हाणे हिन अदब खे पाण इहो बि चई सघूं था त हीअ क़ौमुनि जी सक़ाफ़ती सुञाणप जो बि अलमबरदार आहे। क़ौमुनि खे सुञाणप कीअं मिलंदी आहे, क़ौमूं अॻिते कीअं वधंदियूं आहिनि, उन्हनि जी रहणी करणी, उन्हनि जो मिज़ाज, उन्हनि जा अक़ीदा ऐं उन्हनि में मौजूदु जेके दिलनि जे अंदरि करण जी ॻाल्हि वारा जेके तरीक़ा आहिनि उहे हिन अदब वसीले असांखे मिलनि था, जेके असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॿुधंदा ऐं अॻिते वधाईंदा रहिया आहियूं। जेकॾहिं ॾिठो वञे त लोक अदब ॿिनि तरह सां अॻिते वधियो आहे। जेको ज़बानी लोक अदब आहे उन जो बि जेको अॼु जो अदब आहे उन ई जीअं ई ॿ मुख्य उन जा पासा आहिनि। हिकिड़ो नसरी अंदाज़ में अॻिते वधियो आहे, ॿियो शाइराणे अंदाज़ में वधियो आहे। पर पाण जॾहिं सिंधी में ॾिसंदासीं त उहो घणे भाङे शाइराणे अंदाज़ में वधियो आहे, पर उन सां गॾु कुझु उन जा क़िसा आखाणियूं नसरी अंदाज़ में असांखे ॿुधण लाइ बि मिलिया आहिनि। हा, पर कुझु अॻिते हली इहो बि ॾिसण में आयो आहे त ड्रामो, ओपेरा, जंगनामा हिन अदब खे बयानु करण जा ज़रिया रहिया आहिनि, या ईअं खणी चइजे त इहे इन जूं वॾियूं सनफ़ूं रहियूं आहिनि जेके माण्हुनि ते असरअंदाज़ थियूं आहिनि। दुनिया में जीअं लोक अदब ॿिए हंधि वधियो आहे तीअं सिंध में बि वधियो आहे। त उहे ॾंद कथाऊं, अक़ीदा, मुख़्तलिफ़ लोक आखाणियूं, पहाका, चवणियूं, इहे सभु हिन लोक अदब वसीले मुंतक़िल थींदियूं रहियूं आहिनि, जेके असां ताईं अॼु जे दौर ताईं, जदीद दौर ताईं बि उन्हनि खे असां पाण ताईं मुंतक़िल थींदे ॾिठो, ॿुधो ऐं छो त वरी बाद में अची उन्हनि खे सहेड़े जॾहिं लिखियो वियो त पढ़ियो बि आहे। हाणे चऊं था त लोक अदब में घणे में घणा कहिड़ा क़िसा बयानु थिया आहिनि। जानवरनि जा क़िसा सभ खां घणा बयानु थींदा रहिया आहिनि। उनखां पोइ जादू जा क़िसा बयानु थींदा रहिया आहिनि। ऐं उनखां पोइ वरी जेकी ॿी शइ घणी इन लोक अदब जो हिसो थी आहे उहे चवणियूं आहिनि। मुख़्तलिफ़ चवणियूं, उहे बि उन्हनि कहाणियुनि ऐं उन्हनि मां घड़ियूं वियूं आहिनि। त जेके कहाणियूं आहिनि, जेके क़िसा आहिनि, उन्हनि मां उहे चवणियूं जनमु वठी आयूं ऐं उन्हनि जे पुठियां का न का कहाणी बि ज़रूरु रही आहे। पहाकनि में बि ईअं आहे, पहाका बि जॾहिं अॻिते वधिया आहिनि त उन में बि के न के ज़िंदगीअ जे वहिंवार जा अहिड़ा मामला रहिया आहिनि उन लोक ॾहाप वारे दौर जा, जेके उन चवणी पहाके जो सबबु बणिया आहिनि। अहिड़ी रीति वरी बहादुरी जा क़िसा बि जनमु वठंदा रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ किरदार आहिनि, उन्हनि जी बहादुरियुनि जा क़िसा असांखे पढ़ण लाइ मिलिया आहिनि, जेके असां मुख़्तलिफ़ दौरनि में असां ॾिसंदा आया आहियूं त बहादुरी जा क़िसा बि बयानु थिया आहिनि। बहादुरी जे क़िसनि खां सवाइ जेके मज़हबी हवाले सां जेके क़िसा कहाणियूं आहिनि उहे बि अॻिते वधंदियूं रहियूं आहिनि, जेके लोक अदब में पढ़ण लाइ मिलियूं आहिनि। हाणे इन शइ खे कीअं थो विसारे सघिजे त जेके भोग चर्चा आहिनि उहे बि असांखे लोक अदब में मिलिया आहिनि। छो त जेको भोग चर्चो वधियो आहे ऐं कुझु अहिड़ा किरदार बि मुख़्तलिफ़ अॻिते वधंदा रहिया आहिनि जिन जे नालनि सां लाॻापियल, पोइ बाद में उन्हनि सां जाम क़िसा कहाणियूं जेको आहे उनमें शामिलु थींदा रहिया। जंहिंजो पाण हिते जेकॾहिं हिन इलाइक़नि जो मिसाल वठंदासीं त सिंध में वतायो फ़क़ीर आहे, त उन सां केतिरा ई क़िसा जुड़िया, केतिरियूं ई कहाणियूं ऐं हिकायतूं ऐं मुख़्तलिफ़ शयूं जुड़ियूं। इहा शेख चिली आहे, उहो बि नंढे खंड जे हवाले सां उनजो नालो आहे, त उन सां बि काफ़ी शयूं जुड़ियूं। त इहे जेके
किरदार रहिया आहिनि जेके बधाइया बि आहिनि, पर उन सां गॾु उन में सबक़ आमोदी जो बि मामिलो सम्झ में अचे थो त उहो बि शामिलु रखियो वियो आहे त जीअं माण्हुनि खे कंहिं न कंहिं रीति का अहिड़ी शइ ॾिजे जंहिंमां उहो कुझु हासिल बि करे सघनि। हाणे अचूं त पाण शाइरी वारो जेको ॿियो पासो आहे, त शाइरी में बि असांखे तमामु घणो मवाद मिले थो, जंहिंमें गीत मिलनि था, जंहिंमें ॻाह मिलनि था, ऐं जंहिंमें इहे किस्सा जेके आहिनि उहे शाइराणे अंदाज़ में बयानु थियल मिलनि था, ऐं पहाकनि खे बि जेको आहे ॾोहीड़े ऐं बैत वारे अंदाज़ में बयानु कयो वियो आहे, त उहे बि असांखे मिलनि था। त हीउ जेको शाइराणो अंदाज़ रहियो आहे उहो बि असांखे नज़र आयो आहे। लोक अदब में जेको ॿियो असांखे पहलू नज़र अचे पियो उहो इहो पियो अचे त ड्रामे वारो अंदाज़। ऐं सिंध में त ख़ासि तौर ते जंगनामो असांखे तमामु घणो मिलियो आहे, त जंगनामे में बहादुरनि जा किस्सा बयानु कया विया आहिनि। जंगनामा ख़ुदि हिकिड़ो अदबी बोर्ड पारां हिकिड़ो सीरीज़ हुई, उन ई में लोक अदब जी सीरीज़ में सिंध जे जंगनामनि खे सहेड़ियो वियो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ इलाइक़े जे माण्हुनि जे विच में थियल झेड़ा झटा जंगियूं उन जे किरदारनि खे बयानु कयो वियो आहे। असां वटि मशहूरु जेको किरदारु आहे दोदो ऐं चनेसर, उन हवाले सां बि असांखे जंगनामनि में किस्सा मिलनि था। ओपेराज़ जेके आहिनि उहे वरी जदीद दौर में शेख अयाज़ जॾहिं दोदे सुमरे ते बि ओपेरा लिखियो त उनखे बि हिकिड़े लोक किरदार खे जदीद सन्फ़ जो हिसो बणाए उनखे पेश कयो वियो। ड्रामनि में बि असांखे ईअं जेके पुराणा किरदार आहिनि जेके मुख़्तलिफ़ शाइरी ऐं उन्हनि वसीले असांखे नज़र आया, उहे बि लोक अदब में शामिलु थींदा रहिया आहिनि। जेकॾहिं पाण हवालनि जी ॻाल्हि कंदासीं त ज़ाहिर हवालो पाण पेश कंदासीं। मिसाल ही सिंधी लोक कहाणियुनि जी जेकी सीरीज़ सिंधी अदबी बोर्ड हिकिड़ी शुरू कई हुई, त उन में मुख़्तलिफ़ जेके सिंध जी ॾंद कथाऊं, सिंध जूं लोक कहाणियूं उन में आयूं। मिसाल हाणे ही लोक आखाणी आहे, हिन में जेके गिदड़नि जा गिदड़नि जूं आखाणियूं आहिनि, सियाणो कांव आहे, गिदड़ ऐं उन सां गॾु ॿिए जो आहे शींहं गिदड़ ऐं ॿियनि जानवरनि जा किस्सा शामिलु आहिनि। त हीअ मुख़्तलिफ़ जेके आहिनि हिन में ही जेके ॾिसंदव त हीअ कहाणियूं आखाणियूं असांखे पढ़ण लाइ मिलंदियूं रहियूं आहिनि। हीअ रुॻो सिंधी में अहिड़े क़िस्म जा आहिनि। त हिकिड़ो ॿियो मिसाल मां पाण ॾींदुसि। मिसाल सिंधी में बि उनजो ज़िक्र रहियो आहे, पंजाबी में बि, सराइकी में मिसाल सैफ़ुल मलूक आहे। हाणे सैफ़ुल मलूक सिंधी में बि आहे, पंजाबी में बि आहे। त जेको हीउ मोहम्मद बख़्श जो ख़ासि तौर ते मशहूरु आहे, उहो बि असांखे जेको आहे हिन ख़िते में मिले थो। लोक दास्ताननि में असांखे जीअं हीर रांझे जो ज़िक्र रहे त सिंध जे मूमल राणे जो बि ज़िक्र रहे, ऐं जेको आहे बलूचिस्तान जा जेके लोक कहाणियूं लोक किस्सा आहिनि त उन्हनि जा बि आहिनि। मिसाल ही जेके हितां जे मुख़्तलिफ़ जेके सिंध जा ऐं उनखां सवाइ जेके सिंध खां सवाइ वारा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उन्हनि जूं ही कहाणियूं किस्सा आहिनि। हिते ही तमामु घणो हाणे लिखत में बि अचे पियो। हाणे मिसाल ही चासर वारो जेको ही टेल्स वारो आहे, कंटेम्पररी टेल्स, इहो बि आहे। इहो बि हिकिड़ो अंग्रेज़ी अदब या दुनिया जे मुख्य अदब में हिन खे तमामु घणी अहमियत आहे। यूनान वारे असां दौर में वेंदासीं त उते बि असांखे इलाही जेके आहिनि इहे शयूं मिलंदियूं। त हीअ सिंधी में वरी ॿियो ही जेको सभ खां ही आहे त हीअ गुझारतूं, मुख़्तलिफ़ जेके गुझारतूं बि तमामु घणियूं ठहियूं आहिनि। त हीअ गुझारतूं बि असांखे मिलनि थियूं। त हीअ बि लोक अदब जो हिकिड़ो अहम हिसो आहे, जंहिंमें हू कयो वेंदो आहे। या हे पंजाब जूं जेके लोक दास्तान आहिनि उहे असांखे मिलनि था। ही मुख़्तलिफ़ जेके आहिनि इदारा आहिनि उन्हनि खे हाणे सहेड़े छपराइनि पिया ऐं अॼुकल्ह जे दौर में उन्हनि जो तमामु घणो किस्सो आहे। हाणे ही जेके आहिनि इन में असां ॾिसंदासीं त इहे जेको आहे मुख़्तलिफ़ जुगनी रावल ऐं उनखां सवाइ हीर रांझा, सैफ़ुल मलूक, मुख़्तलिफ़ जेके लोक दास्तान आहिनि पंजाब सां तालुक़ु रखनि था, उन्हनि जो आहे। सिंध जा जेके दास्तान रहिया आहिनि, सोणी मेहार बि जेको ॿिन्ही पासे जो सम्झो वेंदो आहे। ससी पुनू जो जेको उहो सिंध जो हिकिड़ो तमामु मशहूरु लोक दास्तान आहे। ऐं पंहिंजो इहे सभु असांखे मुंतक़िल थींदा रहिया आहिनि। लोक ॾहाप जूं ॻाल्हियूं आहिनि। लोक अदब बुनियादी तौर ते उन लोक ॾहाप जो हिकिड़ो पूरो सरमायो आहे जेको सदियुनि खां पीढ़ियुनि वसीले ज़बानी सीने वसीने असां ताईं मुंतक़िल थींदो रहियो आहे। त लोक अदब जेकॾहिं न हुजे हा त हीअ इंसानी ज़िंदगी में तब्दीली वारा जेके ओहञाण आहिनि, इंसानी ज़िंदगी, इंसानी जेको तमदुन आहे उन जे बदिलाव में बि उन्हनि जो वॾो हिसो रहियो आहे। ऐं
ही जेको हाणोको अदब सर्जिजे पियो असांखे उन में जेको लोक जेको मैजिकल रियलिज़म जॾहिं अॼु जी दौर जी ॾिसिजे थी, रियलिज़म ॾिसिजे पियो, क्लासिकल जेको लिटरेचर असांजे दौर जो सम्झो वञे थो, या हाणे जेको जदीदियत पुॼाणा या जदीदियत खां पोइ वारे अदब में बि असां ॾिसूं था त लोक अदब वारा जेके ओञाण आहिनि उहे सभु असांखे मिलनि था। अॼु सिंध में जेको ख़ासि तौर ते इन लोक अदब खे अॻिते वधाइण, उन में जिदत आणणु, उन में नवाण आणण जी जेकी जुस्तजू वरी सुघड़ कई आहे, जेको असां वटि लोक अदब खे शाइराणे अंदाज़ वारो ख़ासि तौर ते जेको बयानु कंदड़ जेको तबिको रहियो उनखे असां सुघड़ चवंदा आहियूं, जंहिं लोक अदब खे तमामु घणो सींगारे उन में ईअं सम्झो त लफ़्ज़नि जा ज़ख़ीरा गॾु कया आहिनि जेके असां ताईं मुंतक़िल थिया आहिनि। त सुघड़ बुनियादी तौर ते सिंध जे ख़ासि शाइराणे अदब जेको लोक अदब आहे ऐं उनखां सवाइ जेको दास्तानवी अदब आहे उनखे बि शाइराणे पैराए में खणी ईंदड़ जा तमामु वॾा मुहाफ़िज़ ऐं ईअं सम्झिजे त इन वॾी रथ खे पंहिंजे कुल्हनि ते खणी लफ़्ज़नि जा जेके आहिनि तमामु वॾा बार पाण सां साण करे अॼु ताईं मुंतक़िल करण जा वॾे में वॾा सोर्स रहिया आहिनि, वॾे में वॾा उन जा ईअं सम्झो त खणी हलंदड़ रहिया आहिनि। तव्हांखे यकीनन मुंहिंजो हीउ लोक अदब जे हवाले सां वीडियो पसंदि आई हूंदी। लोक अदब ते वेझे त खुटण जहिड़ी ॻाल्हि कोन्हे, छो त हीअ कहाणियुनि ऐं किसनि जो आहे, हीअ जादूअनि जी, हीअ परियुनि जा कहाणियुनि जो हिकिड़ो पूरो जहान आहे, हीअ देवनि ऐं देवियुनि जे जहान आहे, हीअ जेके मुख़्तलिफ़ ख़ुदा आहिनि उन्हनि जेके मज़हबी हवाले सां माण्हू बयानु कंदा आहिनि उन्हनि जे किसनि जो हिकिड़ो पूरो दरिया आहिनि वॾा तमामु, उहे जेके वहंदा था रहनि। सो हिन दरिया खे इन नंढड़ी वीडियो में समोइण त मुमकिन कोन्हे, पर इहा हल्की आउटलाइन जेकी आहे उहा मां तव्हां सां शेयर कई। मुमताज़ बुखारी तव्हां सां वरी ॿिए कंहिं वीडियो में हाज़िर थींदो जंहिंमें असां अदब जे हिकिड़े ईंदड़ जेको मरहलो हूंदो, ईंदड़ जेको सनफ़ हूंदी, जनरा हूंदी, उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासूं। इजाज़त।